अयाज लतीफ अलीजो साहब अस्सलाम वालेकुम। अयाज लतीफ अलीजो साहब। वालेकुम सलाम। अयाज लतीफ अलीजो साहब, जीअं त तयारियूं जारी आहिनि आदमशुमारी जे हवाले सां, अवां कहिड़ी कॉन्फ्रेंस जमातुनि सां राब्ता कया आहिनि? ॾिसो, आदमशुमारी सिर ते अची पहुती आहे ऐं पहिरीं हुन में घर शुमारी थींदी ऐं पोइ मर्दमशुमारी थींदी ऐं पंहिंजा 1.5 करोड़ माण्हू पंहिंजे घरनि खां परे आहिनि ऐं के काछे में रहनि था, के नंगर पार करे थर में आहिनि, के अछड़े थर में आहिनि। उते माण्हुनि जी पहुच कान्हे घर शुमारी जे हवाले सां, उन्हनि वटि घर ई कोन्हनि। इन हवाले सां अॼु उन सिलसिले जी नोयत ऐं संगीनी खे महसूस कंदे मूं मुख़्तलिफ़ दोस्तनि सां, क़ौमपरस्त तंज़ीमुनि सां ऐं नेशनलिस्ट पार्टी जे अॻवाननि सां राब्ता कया आहिनि। मूंसां शफ़ीक हैदर मूसवी साहब, एजाज़ कुरैशी साहब जी मुलाक़ात थी हुई। उहे दोस्त सभु ॾाढो सुठो कमु था कनि, एजाज़ कुरैशी ऐं शफ़ीक हैदर मूसवी ऐं सिंध डेमोक्रेट्स फोरम जा दोस्त। अॼु मुंहिंजी उन सिलसिले में ॻाल्हि ॿोल थी आहे सिंध नेशनल फ्रंट जे जनरल सेक्रेटरी अयूब शर साहब सां। उन्हनि तमामु मस्बत मोट ॾिनी। उन खां अलावा एसटीपी सां ऐं एसयूपी जी क़यादत सां सैयद शाह मोहम्मद शाह साहब सां, शाह मोहम्मद शाह साहब जी ॾाढी पॉज़िटिव मोट हुई ऐं बशीर कुरैशी साहब खे मूं फ़ोन कई। आसिफ बालादी साहब सां ॻाल्हि ॿोल थी। आसिफ बालादी साहब जी ॾाढो मस्बत एटीट्यूड हो ऐं उन खां अलावा डॉक्टर सफ़दर सरकी साहब सां ॻाल्हि ॿोल थी। इन्हनि सभिनी दोस्तनि इहो यकीन ॾियारियो त इन मामले में हंगामी बुनियादनि ते हिकमत अमली जोड़ण लाइ असीं हिक ॿिए सां कोऑपरेट कंदासीं ऐं मोस्ट प्रोबेबली इन सिलसिले में अवामी तहरीक ऐं सिंध डेमोक्रेट्स फोरम ऐं जसकम ऐं एसटीपी, सिंध यूनाइटेड पार्टी, सेव सिंध मूवमेंट, जीअं सिंध तहरीक ऐं सिंध नेशनल फ्रंट हिकिड़ी गॾियल अपील जारी करण जे हवाले सां कंसल्टेशन जारी आहे। अयूब शर साहब अॼु मुमताज़ भुट्टे साहब सां ॻाल्हि ॿोल कंदा हिन सिलसिले में ऐं ॿियनि दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल थींदी ऐं इनशाअल्लाह हिकु ॿिनि ॾींहंनि में मोस्ट प्रोबेबली सुभाणे ताईं असीं हिकिड़ी गॾियल अवामी तहरीक जी कोशिशि आहे। जीअं माज़ी में अवामी तहरीक पाणी जे हवाले सां इनिशिएटिव वरितो ऐं पाणी कमेटी ठाहे, इंटीग्रेटर थल कैनाल एक्शन कमेटी ठाही अवामी तहरीक। इहा असीं कोशिशि पिया आहियूं त सपना जी पार्टियुनि सां ऐं सपना खां ॿाहिरि जेके पार्टीज़ मौजूदु आहिनि उन में असीं शहीद भुट्टो साहब कॉन्टेक्ट कंदासीं, जयू आहे ऐं ॿियनि दोस्तनि सां बि, त गॾिजी हिकमत अमली जोड़ियूं ऐं मोस्ट प्रोबेबली सुभाणे ताईं असीं सिंध डेमोक्रेट्स फोरम में ॿियनि दोस्तनि जे कोऑपरेशन सां हिकिड़ो गॾियल अपील जारी कंदासीं सिंध जे समूरनि माण्हुनि खे, सिविल सोसाइटी खे, नॉन गवर्नमेंटल ऑर्गेनाइज़ेशन खे, TLF खे ऐं गफ्टा खे, त जीअं आदमशुमारी जे हवाले सां ऐं मर्दमशुमारी जे हवाले सां गॾियल इनिशिएटिव थी सघे। अच्छा अयाज लतीफ अलीजो साहब, जेका अवां चयो त हिकमत अमली जोड़ी वेंदी, कॉन्फ्रेंस जमातुनि जी जेका हिकमत अमली हूंदी इहा कहिड़े नुक़्तनि ते बदल हूंदी ऐं आदमशुमारी जे हवाले सां अवां जा कहिड़ा ख़दशा आहिनि? असांखे ख़दशो इहो आहे जेको KTN ऐं ॿिया दोस्त मीडिया जा पेश कंदा रहनि था, काविश पेश कंदी रहे थी। हिकिड़ो त 1.5 करोड़ माण्हू पंहिंजे घरनि में न आहिनि। कुबे सईद खान जा, गढ़ी खैरोजा, करमपुर, होसपुर, सेवण, केन शाह, जाती, सजावल, उहे माण्हू डिस्प्लेस थियल आहिनि। तंहिंजे करे जेका मर्दमशुमारी जेका इनिशियली थींदी उन मर्दमशुमारी में ॼाणायल माण्हू ई घर शुमारी में ईंदा। हाणे मर्दमशुमारी घर शुमारी में जॾहिं माण्हू घरनि में ई कोन हूंदो त उन्हनि जी ॿी फेज़ में मर्दमशुमारी कीअं थींदी? ॿियो त सिंध जा माण्हू पंहिंजे ख़ानदान जो वॾो ॾेखारींदा आहिनि, के ॾाॾे खे, के चाचे खे, के मामे खे, ऐं जेको सॉफ्टवेयर हाणे आयो आहे मर्दमशुमारी में उन में जेकॾहिं कंहिं घर जा भाती 15-20 खां वधीक हूंदा त उनखे डिलीट करे छॾींदो, यानी ज़ाया करे छॾींदो। तंहिंजे करे थियण ई खपे त सिंध जे घरनि में जेको बि माण्हू पंहिंजे कुटुंब जो वॾो आहे, को पुटु आहे, उनखे न्याणी आहे, भले पंहिंजे पीउ सां रहंदो हुजे पर उहो पंहिंजो अलॻि कुटुंब ॾेखारे। ऐं ॿियो माण्हू जेके लिखाइनि सराइकी या बलोची या ब्रावी या घाटकी ॿोली जे बजाए सिंध जा समूरा माण्हू पंहिंजी ॿोली सिंधी लिखाइनि आदमशुमारी जे खाने में। ऐं ॿिए जेके माण्हू लाॾाऊ आहिनि जिन सां माल हूंदो आहे उहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मूव कंदा रहंदा आहिनि, जोई में, काछे में, नारे में, थर में, उहे पंहिंजे के हिकिड़े जाइ ते ठाव ठाहे, हिकिड़ी जाइ ते हथी काथी उते पंहिंजी भले भुंगी हुजे उहा भुंगी ॾेखारे पंहिंजी घर शुमारी कराइनि त जीअं अॻिते हली मर्दमशुमारी में उन्हनि जी ॻणप थिए। इन हवाले सां सभिनी धुरनि कोऑपरेशन जो यकीन ॾियारियो आहे। इनशाअल्लाह सिंध जे माण्हुनि खे हिकिड़ी मस्बत मोट नज़र ईंदी। वरी महिरबानी अयाज लतीफ अलीजो साहब, KTN न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल करण लाइ।